PPMP हीरसुओ दुको स्टॉप खां जोग शरीफ़ ताईं 13 किलोमीटर रोड जो इफ्तिताह कयो। उन मौके ते पीपल्स पार्टी MP हीरसुओ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी शहीद अमर जी छॾियल मिशन खे पूरो करण लाइ असां नुमाइंदनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त घर घर वञी अवाम जी ख़िदमत कयो। इन चयो त पीपल्स पार्टी जी ख़िदमत ते यकीन रखे थी। पार्टी जो मंशूर आहे त अवाम जी ख़िदमत करणु इबादत सम्झो, जेको फ़र्ज़ु असां ईमानदारी सां निभाए रहिया आहियूं। हीरसुओ वधीक चयो त दुको स्टॉप खां दालीदिल जोक शरीफ़ वेंदड़ 13 किलोमीटर रोड सालनि खां तबाह हाल। इन रोड खे आसपास जे ॻोठनि वॾी तकलीफ़ ॾिठी हुई। रोड न हुअण जे करे ॻोठनि मूं पीपल्स पार्टी जे तरफ़ां मंज़ूर कराए ॾिनो आहे। रोड जे हुकम में हलंदड़ इन मौक़े ते रोड खातिस आफ़ीसर ख़ान अब्दुल्ला शेख पुनसांस गॾु हुआ। रिपोर्ट मीरपुर बठोरो, अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़।